अस्सलाम वालेकुम। वेदर विद नज़ीर बमरो में पेश आहे मौसम जो अहवाल। अॼु सॼो ॾींहुं पूरी सिंध में बरसात वसंदी रही। बिल्कुलु पूरी सिंध में न वसी आहे, यानी कि उतर जो कुझु हिसो रहिजी वियो। बाक़ी विचोले में, ओलह सिंध में ऐं ॾखण सिंध में, इन्हनि हिसनि में तमामु भली बरसाति वसी आहे। थर पारकर भलो वसियो आहे, अछो थर तमामु सुठो वसियो आहे। ॾखण सिंध जा सभु इलाइक़ा वसिया आहिनि ऐं कराचीअ में तमामु घणी बरसाति वसी ऐं कराचीअ में ॿोॾि जहिड़ी सूरत हाल पैदा थी वई ऐं काफ़ी मसइला पैदा थिया ऐं फ्लाइट सर्विसिस बि मुअतल करणियूं पियूं। त अॼु जी सूरत हाल अव्हांखे ख़बर पइजी चुकी हूंदी ऐं हिन वक़्तु यानी कि राति जा 12 थिया आहिनि। कराचीअ जी बिजली काफ़ी देर खां, केतिरनि ई कलाकनि खां बंदि हुई। को वॾो ब्रेकडाउन हो, इन जे करे सभु सिस्टम बंदि हुआ, कुझु कमु न पियो थिए, नेट बि बंदि हुयो, त मोबाइल नेटवर्क्स बि कमु कोन पिया कनि। त हाणे बिजली आई आहे त असां अव्हांखे फ्रेश जेका सूरत हाल आहे उहा ॿुधायूं था। हिन वक़्तु थर पारकर जे छाछो, नंगर बारगर, मिठी, इस्लामकोट, डिगरी जे इलाइक़नि में बादल मौजूदु आहिनि। नवाब शाह में ताक़तवर सिस्टम मौजूदु आहे ऐं शादातपुर टंडो आदम ताईं उहो सिस्टम मौजूदु आहे। इन खां अलावा मांझंदि जा इलाइक़ा सेवण ऐं खीन मंछर रहण वारा इलाइक़ा, उन्हनि में बादल मौजूदु आहिनि ऐं बरसाति वसाए रहिया आहिनि। नूरियाबाद ऐं हैदराबाद खां अॻिते बादल मूव करे रहिया आहिनि जेके कराचीअ पहुचण वारा आहिनि। कराचीअ में बरसाति हले थी पई ऐं हिन वक़्तु काफ़ी तेज़ बरसाति कराचीअ में मौजूदु आहे, ख़ासि तौर ते मलीर जे इलाइक़े में। ऐं उन खां पोइ कराचीअ जे बारे में इहो चई सघिजे थो त इहा बरसाति शहर जे ॿियनि इलाइक़नि ताईं पहुचंदी। गारो में बरसाति मौजूदु आहे ऐं ठटे में बि बरसाति वसी चुकी आहे, पर फुड़ फुड़ ऐं रिम झिम केतिरनि ई इलाइक़नि में हली रही आहे।